बुखारी शरीफ में हज़रत इब्न अब्बास फरमाए तो जद है ना रमजान ही दो रमजान सखावत तसाई जी सदाई पई है पर जद रमजान ही दो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जद रमजान जे त नबी करीम अलैहि सलाम रमजान जे अंदर ये जेका हवा हल दिया भुल दिया सदायो तेज तेज जॾहिं हवा खुले हले खुले कीअं न तेज़ीअ सां हवा हलंदी वेंदी आहे इब्न अब्बास फरमाए थो जीअं हवा तेज हलंदी आहे रमज़ान जे महीने में मदीने वारे जी सखावत इन हवा खां बि तेज हलंदी हुई। ओ सखी नबी जो मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर में बहा दिए हैं। सुभान अल्लाह बिन जी शफाअत दुनिया में बस शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी शफाअत क़यामत जे ॾींहुं डायरेक्ट हाजी भी शफाअत कंदा बाद में हाफिज़ शफाअत कंदा बाद में आलिम शफाअत बाद में शहीद शफाअत बाद में जेके भी शफाअत कंदा बाद में हुजूर जे शफाअत खां बाद में डायरेक्ट केर भी शफाअत कंदो कोन कंदो डायरेक्ट शफाअत बिन जिया डायरेक्ट बराह रास्त सिधी सही शफाअत या त मदीने वारे जी या अल्लाह जे कुरान जी दुनिया में ये कुछ शयूं अहिड़ियूं अथई हिकु कुरान ॿियो मदीने वारे जी ज़ात हुजूर जी शफाअत डायरेक्ट शफाअत बराह रास्त शफाअत बिन जे पुछा कान हूंदी कुरान जी शफाअत भी बराह रास्त डायरेक्ट हूंदी रोज़ो भी शफाअत कंदो कुरान भी शफाअत कंदो रोज़ो अदु कंदो मौला मां हिनखे खाइण पीअण खां रोकियो हो कुरान अदु कंदो मौला मां हिनखे राति जो निंड करण खां रोकियो हो उन्हनि जी भी शफाअत क़बूल थींदी रोज़ो भी शफाअत कंदो रमज़ान भी शफाअत कंदो मुस्तफ़ा भी शफाअत कंदो कुरान भी शफाअत कंदो इंशाअल्लाह मुस्तफ़ा जी उम्मत हिते रुकियो ॾींहुं ॾिसंदी कोन त अॻिते बि कान ॾिसंदी।